घारो वेझो खौफ़नाक हादसो, भील बिरादरी जा 5 ॼणा अजल जो शिकार। ऑयल टैंकर जे टक्कर जे नतीजे में सुजुकी में सवार 5 ॼणा फौत ऐं 6 ज़ख़्मी थी पिया। सिहत मर्कज़ घारो में सहूलियतुनि जी अणहोन सबबि ज़ख़्मी तड़पंदा रहिया। शदीद ज़ख़्मियुनि खे कराची रेफर कयो वियो। खौफ़नाक हादसे जो शिकार थी वियल सुजुकी धाबेजी खां उमरकोट वञी रही हुई। सेनेट में कंहिंखे बि गैर आइनी हरबा इस्तेमाल करण न ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ विच में फ़ोन ते राब्ते दौरान इत्तफ़ाक़। बिलावल भुट्टो ज़रदारी मरियम नवाज़ के शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीबन में शिरकत की दावत भी ॾिनी। बिलावल भुट्टो की सदारत में अहम इजलास दौरान 27 दिसंबर ते थियल वरसी की मुख्य तक़रीब में शिरकत लाइ PDM क़यादत के दावत ॾियण जो फ़ैसिलो। वरसी दौरान जलसे PDM अॻवाननि की मेज़बानी ऐं ॿियनि इंतज़ामी मामलनि खे हतमी शक्ल ॾिनी वई। सेनेट चूंडूं वक्त खां अॻु कराईंदासीं। शो ऑफ हैंड ज़रिए सेनेट चूंडूं कराइण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत लाइ सेनेट चूंडुनि में हॉर्स ट्रेडिंग करणु सवलो हूंदो आहे। असां शिफ़ाफ़ चूंडुनि ते यकीन रखूं था। ॻाल्हियुनि जी आच ते ऑपोज़िशन 34 सफ़नि ते ॿधल NRO घुरी वरितो आहे। कंहिं सूरत में NRO न ॾींदासीं। इमरान ख़ान चयो त हुकूमत खे ऑपोज़िशन मां को ख़तरो न आहे ऐं न ई को दबाव आहे। चाहियां त ऑपोज़िशन खां वॾो जलसो करे सघां थो। ऐं लाहौर जलसे दौरान छा करे रहियो हुअसि सभिनी ॾिसी छॾियो। वज़ीर आज़म खे सेनेट जूं चूंडूं कराइण जो इख्तियार कंहिं ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन फौरी तौर नोटिस वठे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त लॻे थो त पूरी काबीना ई जाहिल आहे। चवनि था PDM इस्तीफ़ा न ॾींदी। जेकॾहिं असां इस्तीफ़ा न ॾींदासीं त पोइ हुकुमरान परेशान छो आहिनि। बहावलपुर में मीडिया से ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त शेख रशीद जो घरू वज़ीर थियणु रुगो कपड़ा तब्दील करण बराबर आहे। अगर सिंध हुकूमत का और नेशनल असम्बली के कुर्बानी देना पड़े इस मुल्क में जमहूरियत के बहाली के लिए, इमरान और इनके सफूलतकारों को निकालने के लिए, पीछे हटाने के लिए, तो फिर हम वो कुर्बानी देने के लिए तैयार है। हम उनको वार्निंग दे रहे हैं, हम उनको मौका दे रहे हैं कि खुद ब खुद जनवरी 31 तक ये साहब मुस्ताफ़ी हो जाए, वरना दमदा मस्त कलंदर होगा और उससे अपोजिशन को ही फ़ायदा होगा, हुकूमत को नुकसान ही नुकसान होगा। इस वक्त में हम किसी से बातचीत नहीं कर सकते हैं। हाँ, इमरान खान चले जाए, इमरान खान अपना ओहदा छोड़े, फिर वो स्पेस पैदा होगा। वो हम जमहूरी को तो आपस में बात कर सकते हैं, आपस में हम सॉल्यूशंस निकाल सकते हैं। इमरान हुकूमत के घर मोकिलण लाइ सिंध हुकूमत की कुर्बानी ॾियणी पई त तैयार आहियूं। हुकूमत इस्तीफ़ा ॾे, ॿी सूरत में दमादम मस्त कलंदर थींदो। उन जो फ़ाइदो ऑपोज़िशन के थींदो ऐं नुक़सान रुगो हुकूमत खे ई थींदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कठपुतली वज़ीर आज़म ऐं स्पीकर की मौजूदगी में ॻाल्हियुनि जी का भी गुंजाइश न आहे। लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ाउनि वारे एटम बम के अहिड़े नमूने इस्तेमाल कंदासीं जो मुल्क ऐं इदारनि के नुक़सान न थिए। PDM इस्तीफ़ा लाइ मुनासिब डेडलाइन ॾिनी आहे। मुल्क के बहराननि मां कढण जो वाहिद हल हुकूमत जी इस्तीफ़ा आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल चयो त सेनेट चूंडुनि बाबति फ़ैसिले मां साबित थियो त हुकूमत ख़ौफ़ में मुब्तला आहे। इमरान ख़ान खे ख़बर आहे त संदसि MPs भी गॾु न आहिनि, तंहिं करे सेनेट में धांधली ज़रिए अक्सरियत हासिल करण की कोशिश पियो करे। इमरान खान साहब NRO जो रिंगट करण सां 31 जनवरी वारी डेडलाइन तब्दील न थींदी। नवाज़ लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म के बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त कहिड़ो NRO कहिड़ियूं ॻाल्हियूं, हाणे रुगो इस्तीफ़ा थींदी ऐं अव्हां खे घर वञणो पवंदो। जलसे सां अव्हां न घबरायो हा त पोइ 100 खां वधीक बयान न ॾियो हा। इमरान खान साहब अव्हां खे चैलेंज आहे, पंहिंजी मर्ज़ी जो हंध ऐं तारीख़ तय कयो, वॾो न रुगो जलसो करे ॾेखारियो। आइन जे आर्टिकल 213 तहत चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कम आहे। आर्टिकल 224 में वाज़े आहे त सेनेट चूंडूं कॾहिं थींदियूं। मौजूदा सेनेटर्स जो मुद्दो 11 मार्च ते राति जो 12 वॻे पूरो थींदो। PP सेनेटर रज़ा रब्बानी चयो आहे त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जा फ़ैसिला काबीना करे रही आहे। वफ़ाक़ी काबीना सेनेट चूंडुनि बाबति फ़ैसिलो नथी करे सघे। NFC सां हथ चुरान कई वई त सूबा टैक्स ओगाड़ी बंदि करे छॾींदा। हुकूमत सदारती निज़ाम ॾांहुं वञणु चाहे थी। सूबाई ख़ुदमुख्तियारी जो एहतराम करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर
फवाद चौधरी चयो आहे त आइन जे आर्टिकल 224 जो सब आर्टिकल 3 सेनेट चूंडुनि बाबति वज़ाहत करे थो। आर्टिकल में आहे त सेनेट चूंडूं 30 ॾींहं अॻु थी सघनि थियूं। गुज़िरियल चूंडूं 30 मार्च ते थियूं हुयूं। हुकूमत इलेक्शन कमीशन खे चई सघे थी त सेनेट चूंडूं 3 फरवरी ते करायूं वञनि। पीडीएम जी इस्तीफ़ा वारी धमकी फटाके खां सवाइ कुझु बि न आहे। खेनि इस्तीफ़ा ॾियणी आहे त हाणे ई ॾेई छॾनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त हू समूरनि जमातुनि सां हाकारी ॻाल्हियूं करणु घुरे थो। पीपल्स पार्टी खे मौजूदा सियासत में बहितर पोज़ीशन ते ॾिसी रहियो आहियां। ऑपोज़िशन लॉन्ग मार्च करणो आहे त फरवरी खां अॻु पंहिंजो शौक़ु पूरो करे। अफ़गान तालिबान जी इस्लामाबाद में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सां मुलाक़ात। आलमी ॻाल्हियुनि जे हवाले सां क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि ते इत्तिफ़ाक़। मुला अब्दुल गनी अफ़गान तालिबान जे वफ़द जी सरबराही कई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त ॻाल्हियुनि जे हवाले सां इत्तिफ़ाक़ सुठो सवणो आहे। अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम जो वाहिद रस्तो ॻाल्हियूं आहिनि। अफ़गानिस्तान सां घण रुखी बिरादराना लाॻापा चाहिनि था। पश्तून तहफ़्फ़ुज़ मूवमेंट सां वास्तो रखंदड़ आज़ाद MNA अली वज़ीर पेशावर मां गिरफ़्तार। KP पुलिस मूजिबि अली वज़ीर खे सिंध सरकार जी दरख़्वास्त ते गिरफ़्तार कयो वियो आहे। खेसि कराची मुंतक़िल कयो वेंदो। पुलिस ज़रियनि मूजिबि अली वज़ीर ते कराची में चिड़ ॾियारींदड़ तक़रीर करण जो केस दाख़िल थियल आहे। अली वज़ीर जो मौक़िफ़ आहे त केस में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराइण बावजूदि गिरफ़्तारी सम्झ खां ॿाहिरि आहे। छा फेडरल पब्लिक सर्विस कमीशन एतिरो फालतू इदारो आहे जो चौकीदार खे असिस्टेंट डायरेक्टर लॻायो वियो? छा CSS जा इम्तिहान बि चौकीदार वठंदा आहिनि? सुप्रीम कोर्ट में FPSA जे मुलाज़िमनि जे प्रमोशन बाबति केस जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। जस्टिस एजाज़ अल हसन चयो त छा असिस्टेंट डायरेक्टर प्रमोट थियण लाइ रुगो लिखणु पढ़णु काफ़ी आहे? चीफ जस्टिस चयो त रिपोर्ट त इहा बि चवे थी त प्रमोशन लाइ टेस्ट पास कयो भले एजुकेशन ज़ीरो हुजे। सर्विसिस ट्राइब्यूनल जे फ़ैसिले में ख़ामियूं आहिनि, दुरुस्तगी ज़रूरी आहे। सुप्रीम कोर्ट रूल्स जी दुरुस्तगी लाइ केस सर्विसिस ट्राइब्यूनल ॾांहुं वापसि मोकिले छॾियो। सुप्रीम कोर्ट बैरिया टाउन जी 460 अरब रुपयनि वारी अदायगी लाइ 3 सालनि जी मोहलत ॾियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। बैरिया टाउन दरख़्वास्त में किस्तनि जी अदायगी मुलतवी करण जी इस्तदा कंदे चयो त अदालती फ़ैसिले मूजिबि 57 अरब रुपया अॻु ई सुप्रीम कोर्ट में जमा कराए चुका आहियूं। हाणे 2.5 अरब रुपया माहवार जमा कराइण लाइ बैरिया टाउन खे 1 ॾींहं में 100 करोड़ रुपया कमाइणा पवंदा। कोरोना वबा दौरान ॿियनि इदारनि सां गॾु बैरिया टाउन खे बि माली ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। माहवार किस्त जमा कराइण वारो टास्क पूरो करणु ॾुखियो थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट बैरिया टाउन जी इस्तदा रद्द कंदे रिमार्क्स ॾिना त कराची प्रोजेक्ट त बैरिया अॻु ई विकिरो करे चुको आहे। सुप्रीम कोर्ट का बैंक न आहे जो ॻाल्हियूं करे रिआयत वठिजे। शहबाज शरीफ ऐं संदसि पुट हमदा शहबाज ते 25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो इल्ज़ाम। FIA जी एंटी करप्शन विंग जांच शुरू करे छॾी। ज़रियनि मूजिबि FIA शहबाज शरीफ ऐं हमदा शहबाज खान जांच लाइ IG जेल्स खे ख़त बि लिखी छॾियो। कोट लखपत जेल में जांच लाइ इंतज़ाम करण जी हिदायत। KVSS अस्पताल लांढी लाइ 67 करोड़ रुपयनि जी मुबैना जाली दवाउनि जी ख़रीदारी तां 14 जवाबदारनि ख़िलाफ़ नैब रेफरेंस दाख़िल करे वरितो। रेफरेंस में अॻूणो ऑडिटर डॉक्टर काज़ी अब्दुल वहाब, अॻूणो MS डॉक्टर ज़हीर ख्वाजा ऐं ॿिया नामज़द। नैब रेफरेंस में चयो वियो आहे त सेपरा क़ाइदनि जी भञकड़ी करे 76 करोड़ रुपयनि खां वधीक जूं जाली दवाऊं ख़रीद कयूं वयूं। सिंध जो नाले वारो अदीब महक़क़ ऐं वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जो चेयरमैन डॉक्टर कमाल ॼामणो लाराणो करे वियो। डेंगी में मुब्तला हुअण करे कराची जी सिविल अस्पताल में दाख़िल हो। डॉक्टर कमाल ॼामणो जो मर्द सिविल अस्पताल खां सचल ॻोठ मुंतक़िल कयो वियो। खैरपुर जे मदीना कॉलोनी में मासूम नियाणी सां मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल 2 जवाबदारनि अल ॾिठो ऐं इमरान कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल बारड़ी जो अस्पताल में मेडिकल चेकअप करायो वियो। दौड़ मां 25 ॾींहं अॻु पीउ सां गॾु अगवा थी वियल 4 वरनि जी नींगरी सनम हाजाणो बि बाज़ियाब। पुलिस पारां नींगरी खे राउंथ जे कचे मां बाज़ियाब कराइण जी दावा।
पुलिस बणी अगज़ NSP इसहाक हाजाणो खे बाज़ियाब करायो हो। इसहाक हाजाणो खे शादी जो डटो रही औरतानी आवाज़ ते हिरखाए धी सूधो अगवा कयो वियो हो। टिकटॉक जे बुखार एक वधीक नौजवान खां हयाती खसे वरिती। शहदादकोट में पिस्टल सां टिकटॉक वीडियो ठाहिण दौरान गोली छुटण करे नौजवान सदाम हुसैन छलगरी ज़ख़्मी थी पियो। तालके अस्पताल में ज़ख़्मनि जे सट न सहंदे फौत थी वियो। उमरकोट जी आयशा मार्केट में हथियारबंदनि जी फायरिंग, 3 दुकानदार ज़ख़्मी। दुकानदार आनंद कुमार ऐं अशोक कुमार समेत 3 ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दुकानदारनि जो थाणे आॾो एहतजाज। दुकानदारनि जो चवणु आहे त हफ़्तो अॻु चोरी वाक़े में जवाबदारनि जी सुञाणप करण तां महर बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग कई। खेनि फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। पुलिस महर बिरादरी सां वास्तो रखंदड़ 10 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। ऐं सिंध में कोरोना वबा विघे 24 कलाकनि दौरान वधीक 15 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 1224 नवां केस रिपोर्ट। वरी वज़ीर पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि 799 मरीज़नि जी हालत नाज़ुक आहे। 99 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स वारे ॾियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।